अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के मीरा जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में मीरा सां छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूर करियो। जी दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिन वक़्त मीरा रेस गफ़ार खान जे बंगले ते ही आहे। दोस्तों कमाल खान जी सोच आहे त मां मीरा खे राज़ी करे मीरा सां मां शादी कंदुसि। दोस्तों ईअं हरगिज़ कोन थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द अचण वारी किस्तनि में मीरा खे रबन हवेलीअ मां भॼाए वेंदो। दोस्तों इहो तमामु जल्द अचण वारी किस्तनि में ईअं थींदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।